नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त कपरो वेझो अछड़े थर जे ॻोठ तर लधोड़ में बाअसर जवाबदारनि पारां 12 वरे जे नैंगर الھبچايو वल्द आचर राॼड़ सां मुबीना بدفعلي कई वई है। वाक़े खिलाफ़ नैंगर जे वारसनि वालिद आचार ऐं ॿियनि शहीद चौक कपरो ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो त जवाबदार हाजी मारो नवाज़ सालिया ऐं जुमन राॼड़ नैंगर الھبچايو खे पकड़े ज़बरदस्ती इज्तिमाई بدفعلي कई है। जवाबदार वाक़े जो इतला ॾींदड़ दोस्त अली वल्द हमीर राॼड़ खे पकड़े सख्त मारकुट करे उन खे ज़ख़्मी करे छॾियो है, जंहिंजो केस कपरो पुलिस दाख़िल नथी करे। जवाबदार धुर असांजे घरनि ते फायरिंग करे औरतुनि ते तशद्दुद करे रहिया आहिनि। असां सां इंसाफ़ कयो वञे। एहतजाज दौरान हिकु ॼणे पाण ते पेट्रोल हारे बाहि ॾेई साड़ण जी कोशिश कई, जंहिंखे फ्लैग मार्च में निकितल पुलिस बचाए वरितो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।